उडेरोलाल पाकिस्तान पीपल्स पार्टी के अक़लियती MP डॉक्टर श्यामलाल सुंदर आडवाणी उडेरोलाल स्टेशन के ॻोठ पीर आमिर गौस पहुची गुज़िर ॾींहुं कराची के नांगन चौरंगी वटि बागड़ी बिरादरी से पेश आयल हादसे में फ़ौत थी वियल 4 नौजवाननि के वालिद गोपी बागड़ी से ताज़ियत करण लाइ पहुची साण से दुख जो इज़हार किया। इन मौके ते PP के अक़लियती MP डॉक्टर श्यामलाल आडवाणी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बागड़ी बिरादरी के एक घर के 4 नौजवाननि की अफ़सोसनाक मौत ते तमाम घणो दुख थियो आहे, जेको तमाम दुखो ईंदड़ वाक़ियो आहे, जिन जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। हिन दुख की घड़ी में असां बागड़ी बिरादरी जी ॾुखियल ख़ानदान सां गॾु आहियूं। मरी वियल नौजवाननि सां इंसाफ़ कयो वेंदो। हुन चयो त सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की गुज़ारिश कंदसि त फौरी तौर उडेरोलाल जे बागड़ी बिरादरी के नौजवान के कातिरनि खे गिरफ़्तार करण लाइ हिदायतूं जारी करे बेगुनाह नौजवाननि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।